हाजी नाज़रीन, रिपड़ी में ख़बर शामिल क्यों गाज़ी खान कोराइजी त रिपड़ी के बासर पंहिंजी अदालत लगाए छॾी आहे। मुबैना मोबाइल चोरी जो इल्ज़ाम हणी पौरियत के रसनि सां होटल जे ठुल्ह सां ॿधी छॾियो। अहिड़ी वीडियो वायरल थियण बावजूदि पुलिस हरकत में न आई आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 4 कलाकनि खां बाद पुलिस पहुची पौरियत खे छॾाए पंहिंजी तहवील में वठी छॾियो। बारो थाणे जी हद लाड़काणो खैरपुर बाईपास सतापो स्टॉप ते बासर होटल मालिक मुमताज़ होलियो पौरियत इम्तियाज़ होलियो खे मुबैना तौर ते मोबाइल फ़ोन चोरी जो इल्ज़ाम हणी रसनि सां होटल जे ठुल्ह सां ॿधी तशदुद जो निशानो बणाए तज़लील कई। उन ॾिस ते इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त बर वक़्तु बहारो पुलिस खे इतला ॾिनो, पर पुलिस 4 कलाकनि खां बाद में पहुची पौरियत खे आज़ादु कराए पंहिंजी तहवील में वठी छॾियो। आख़िरी इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल न कयो वियो ऐं न ई वरी बासर ख़िलाफ़ का कार्रवाई कई वई।